इंद्रजीत लोहाणू, एडवोकेट हाई कोर्ट हैदराबाद। अज डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद जी इलेक्शन 2021 जेका हाँ 2022 में थी रही है, उन सिलसिले में अज इतने तमाम सुठे नमूने पुरमन नमूने साण वकील पे वोट कास्ट कर रहा है। हूँ तो हैदराबाद बार में लगभग के 4000 का मथे वोट जेके रजिस्टर हैं, पर ड्यूज़ क्लियर न होने के करे तकरीबन 1447 वोटर अज जेके से पे वोट कंदा, पर जेका वो सूरत लगे भी कोरोना बे जे करे काफ़ी वोटर जो तइदाद माना घट भी है, पर वो डिठो वने तो ॾाढो पुरमन तरीक़े है। सभई एक ॿिए के साथ सुठे ताउन कनो आहे। हिन में हिकिड़ी सॼी ख़ुशी की ॻाल्हि आहे, हिते 2 लेडी जेके आहिनि उहे बि पंहिंजे उम्मीदवार तौर ते आहिनि। उनखां सवाइ प्रेसिडेंट जी इलेक्शन ते भी सख्त मुक़ाबलो रहियो आहे, वाइस प्रेसिडेंट ते भी सख्त मुक़ाबलो थी रहियो आहे। असां सम्झूं था त वकील के बिना के खौफ खतरे ऐं के फेवर जे बिल्कुलु आज़ाद तरीक़े सां अॼु पंहिंजा वोट कास्ट करे रहिया आहिनि। इहा हैदराबाद जे वकीलनि जी कामयाबी आहे ऐं उन्हनि खे सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं जेके बि रहियल वोटर आहिनि उनखे आउं चवंदुसि त इलेक्शन जे नतीजे अचनि ताईं उहो इहो साॻियो ई बाइपी पाण में क़ाइमु रखनि त जीअं हैदराबाद में जीअं सदाईं पुरमन में इलेक्शन थींदी आहे तीअं पुरमन इलेक्शन रहे। नौजवाननि खे चवंदुसि त कोरोना जे करे तइलीम में नुक़सानु त तमामु घणो थियो आहे, पर अॼुकल्ह जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे, जंहिंजे करे ऑनलाइन एजुकेशन सिस्टम आहे उहो बि तमामु बहितरीनु सिस्टम आहे। असां उनखे अप्लाइड करियूं ऐं पंहिंजी तइलीम खे जारी रखूं, छाकाणि सवाइ तइलीम जे असां पंहिंजो क्लास तब्दील करे कोन सघंदासीं ऐं अॻियां न निकिरंदा। इन लाइ मुंहिंजो सभी नौजवाननि खे रिक्वेस्ट आहे, अर्ज़ु आहे त कोरोना क्राइसिस में घर में रही हू पाण बि पढ़नि, पंहिंजे नंढनि भाइरनि भेणुनि खे बि पढ़ण जी ताक़ीद कनि। अगरि को मसइलो आहे त ऑनलाइन गूगल ते सॼी दुनिया जो इल्मु मौजूदु आहे, उन इल्म खे पढ़नि, अप्लाइड कनि ऐं अॻिते त निकिरनि। अॻिते दुनिया में उहो ई माण्हू कामयाबु हूंदो जेको तइलीम याफ़्ता हूंदो, जे वटि टेक्नोलॉजी हूंदी, उहो ई माण्हू अॻिते निकिरी वेंदो। इन लाइ नौजवान खे मुंहिंजी अपील आहे त हू वधि में वधि पंहिंजे तइलीम जी तरफ़ ध्यानु ॾियनि।